साईं मुंहिंजा अली बर किंजर किनारे का तमामु प्यारो दोस्त बेहतरीन लेखक सदाम हुसैन सुमरे जो सुहिणो इंतख़ाब आहे। मुमकिन आहे तो वटि केतिरियूं ई ज़िंदगियूं हुजनि, पर मूं वटि फ़क़्ति हिकिड़ी आहे। उन हिकिड़ी ज़िंदगी में पंहिंजा यतीम दर्दी एतिरा आहिनि जो वक़्त जी मरम खुटी थी पए। दोस्तनि जा दिलासा तेज़ उस में मूं मथां छपर छां हुआ से हाणे राति जी काराण में कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज करे रहिया आहिनि। दानश्वरनि जा ज़िंदगी सां भरियल जुमिला बेमौत मरी चुका आहिनि। मां ज़िंदगीअ में अध में बि ज़िंदगी जी शुरूआति न आहियां करे सघियो। मुंहिंजो ॾोह इहो आहे जो मां बेॾोह जनम वठण खां मौत ताईं वक़्त जी मानीअ मथां ॾुखनि जो गिलास खणी चुपचाप अखियूं बंदि करे जाॻंदो आहियां। असां वटि अन्न खाइण लाइ लूसण जो नक फुटणु ज़रूरी न आहे, पर गैर क़ानूनी ऐं गैर इख़लाक़ी बि न आहे। राति हिकु ज़बरदस्त छिरक निकिरी वियो। जॾहिं मां सोचियो त सुभाणे मरी वेंदुसि, फ़क़्ति हिकिड़ी ज़िंदगी बि बेवाजिबिन जे नज़र थी वेंदी।